अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाद कोसो अवानी श्री शाद कोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अज जी असांजी हिन प्यारी वीडियो में तव्हां दोस्तन सभी नए और पुराने सब्सक्राइबरन के वेलकम और खुश आमदीद। अज जी वीडियो जो टॉपिक मेन टॉपिक तव्हांखे पहिरियों मां ॿुधाए छॾियां थो। मथां तव्हां वीडियो स्किप करे हलिया वञो, लेकिन तव्हां पहिरीं टॉपिक ॿुधो तव्हांजे कम जो आहे। अॼु जेका ड्रामा नओं यानी चंड ग्रहण जी मां कुझु अपडेट्स ॾींदुसि ऐं जेको आहे नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारा उन्हनि जे बारे में ज़बरदस्त अपडेट ॾियण वारो आहियां त उन्हनि में छा थियण वारो आहे। ऐं गुलाम सेन जी बि कुझु अपडेट्स ॾींदुसि नेक्स्ट एपिसोड अचण वारे ड्रामनि जे बारे में। ऐं उन खां पोइ दुलाब जे ड्रामे ते गुफ़्तगू कंदासीं ऐं दुलाब ड्रामो किथे पुॻो आहे उन ते गुफ़्तगू थींदी ऐं तफ़सील सां थींदी। ऐं उन खां पोइ दोस्तो जेको आहे कुझु ॿिया ड्रामा हुया जंहिंजा को दोस्तनि कमेंट कया हुया। कसम नामो हिकु ड्रामो आहे, उन ते टॉपिक ते बि गुफ़्तगू कंदुसि। ऐं उन खां पोइ बाद में हिकिड़ो तव्हांखे ॿी ॻाल्हि बि ॿुधायां, इहे टॉपिक काफ़ी ज़बरदस्त मुआंदा आहिनि। ऐं जेको तव्हां कमेंट कया आहिनि असांजे इन वीडियो जे हेठां, कलारी वीडियो जे हेठां जेका बि आयल आहिनि उन्हनि में काफ़ी सुठा सुठा सुवाल आया आहिनि, उन्हनि जा बि जवाबु ॾींदुसि। अॼु तव्हांखे हिन वीडियो आख़िर ताईं हीअ वीडियो तव्हांखे ॾिसणी आहे, हिन वीडियो खे तव्हां छॾिणो न आहे ऐं वीडियो आख़िर ताईं ॾिसो। महिरबानी कयो, वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे इन वीडियो खे लाइक कयो त असां स्टार्ट कयूं ऐं सब्सक्राइब जे न कयूं वेठा हो जेका नवां दोस्त आहिनि उन्हनि खे चवंदो सब्सक्राइब करे छॾियो। यकीनन तव्हां असली जॻह सुठी जॻह ते ऐं सुठी वीडियोज़ जे ते या चैनल ते पुॼी चुका आहियो। जे नवां दोस्त तव्हां आया आहियो तव्हां हितां मुतमइन थी वेंदो इंशाअल्लाह। यकीन रखो, सब्सक्राइब करे छॾियो। सब्सक्राइब करणु फ्री आहे ऐं तव्हांखे अपडेट्स सिंधी शोबे जे हवाले सां यकीनन तव्हांखे बर वक़्तु ऐं अपडेट्स तफ़सील सां हिन चैनल खां मिलंदियूं रहंदियूं, शायदि कोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खां। हीअ चैनल जी हिस्ट्री वञी तव्हां चेक कयो, 2019 खां वठी हली रहियो आहे। कम से कम मुंहिंजे ख़्याल में असांजे चैनल ते 1000 जे लॻभॻि वीडियोज़ पिया आहिनि। थी सघे थो अञा मथे हुजनि, काफ़ी ॾींहं घड़ी मूं चेक न आहिनि कया त एतिरा वीडियोज़ तव्हां सोचो केतिरो वक़्तु लॻो हूंदो हिन चैनल खे हिते पुॼण में। 22,000 यानी 23,000 ते सब्सक्राइबर असांजा पुॼण वारा आहिनि, 22,000 प्लस सब्सक्राइबर आहिनि। इहे सभु सब्सक्राइबर जेका आहिनि त इन बुनियाद ते बीठा आहिनि जेका सुठी अपडेट ऐं बहितरीनु अपडेट ॾेई करे ऐं असां पंहिंजा सब्सक्राइबर जेका आहिनि न सुठा दोस्त गॾु कया आहिनि ऐं इन चैनल ते जेका बि आहिनि बहितरीनु दोस्त आहिनि ऐं उहे दोस्त आहिनि जेको हिन ते वीडियोज़ खे ॾिसंदा आहिनि ऐं ॻाल्हि खे सम्झंदा आहिनि गौर सां ऐं तफ़सील सां ऐं पंहिंजो जेको उन जो कम जी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ॿुधंदा आहिनि। बिल्कुलु का बि मां फालतू ॻाल्हि न आहियां कंदो ऐं मुतमइन थींदा आहिनि। यकीनन दोस्तो तव्हां असांजे जॾहिं वीडियो ॾिसंदा हूंदो राति जो या ॾींहं जो या सुबुह जो मंझंदि जो, यकीनन दोस्तो तव्हांखे पूरी अपडेट ऐं मालूमात जॾहिं मिलंदी हूंदी तव्हांखे बि सुकून मिलंदो हूंदो। इहो हक़ीक़त आहे। असां पंहिंजी भरपूर महिनत मां कंदो आहियां, भरपूर कोशिशि कंदो आहियां। जेको मुंहिंजो सब्सक्राइबर आहे, जेको मुंहिंजो फॉलोवर आहे, जेको मूंखे ॾिसी रहियो आहे, उहो कॾहिं असां मतिलबु फालतू ॻाल्हि उन्हनि खे मन कयां, कम जी ॻाल्हि कयां जीअं हू तंग न थिए ऐं असांजी तफ़सील पूरी मुकमल ॿुधे ऐं मुतमइन थी पोइ असांजे चैनल खां वञे। दोस्तो पहिरीं ॻाल्हि त मां ॿुधायां, चंड ग्रहण खां स्टार्ट कयूं था। चंड ग्रहण जेको ड्रामो आहे तव्हां पाकिस्तान ॾिठियूं। हाणे जेको यूसेफ वारो मसइलो ज़मीन वारो आहे ऐं ॿी ॻाल्हि त सनम पुलिस में आहे। हाणे मिट बि आहिनि पाण में ऐं उहो बि बार बार चवे थी असां मिट आहियूं यूसेफ, लेकिन यूसेफ जो ज़ोर लॻो पियो आहे ऐं उनखे जेको आहे यूसेफ जी घरवारी रोके रही आहे त अॻियां बि पुलिस वारी आहे, ख़्यालु कर। अहिड़े हिसाब सां इन जी इहा कशमकशां हलंदी रहंदी इहे अचण वारनि किस्तनि में। ऐं ॿी तरफ़ तव्हांखे मां इहो ॿुधायां दोस्तो, ऐं जेको इन ते नवाज़ ते कार जो इल्ज़ाम लॻायूं वेठो आहे ऐं हाणे बच ॾेई छॾी आहे जेको कमदार पंहिंजे वाठनि खे त हाणे नवाज़ खे जेको आहे धमकायो, प्रेशर ॾियो, उन खे ज़रूरत कीअं थिए त वॾेरे जी कार खपाए छॾी अथई। अहिड़े हिसाब सां इहे अचण वारे किस्तनि में इहे सीन ॾिसण वटां मिलंदा, लेकिन दिलचस्प सीन हूंदा, वॾो मज़ो थींदो। हाणे ज़बरदस्त दोस्तो बहितरीनु। ऐं नरोज़ वारो चकर बि तव्हां ॾिसो था। नरोज़ छोकिरी जंहिंसां प्यारु करे थो हुनजी माउ उनखे चवे थी त तूं हाणे नरोज़ खे विसारे छॾ, ॼण तूं हिन सां मिली हुई ऐं उहो शायदि उनखे अहिड़ो प्रेशर ॾेई छॾियो आहे ऐं पंहिंजी मासी खे यानी उन छोकिरी जी माउ खे त बाबा मां हे कमु शादी कंदुसि, इन सां मां ई कंदुसि, लेकिन हुन अहिड़ो माना हुनखे गाइड कयो आहे जेको पंहिंजी धीउ खे रोकण ते अञा वधीक मज़बूत माना उन काबू करण ते तयारु थी चुकी आहे ऐं जेका पाण आज़ादु ख़्यालु आहे ऐं पंहिंजी धीउ खे आज़ादी खां रोके रही आहे। उन जी पुराणी हिस्ट्री आहे, उनखे बार बार चवंदी आहे त मूंसां बि ईअं धोखो थियो हुयो
तॾहिं उन खे मिसाल ॾींदी अचे थी पई। बहरहाल अचण वारनि किस्तनि में आहिस्ता आहिस्ता इहे ॻाल्हियूं खुलंदियूं वेंदियूं, लेकिन ड्रामो चंड ग्रहण मज़ो ऐं बहितरीनु ज़बरदस्तु थियण वारो आहे। ऐं ॿी ॻाल्हि हलूं था ग़ुलाम सेन जी तरफ़। ग़ुलाम सेन दोस्तो तव्हां ॾिठो जंहिंमें कारोकारी जो इल्ज़ाम जे चकर में जेको आहे अयाज़ जेको ट्रपा ठेंगा ॾिए पियो, उहो तव्हांखे मां अपडेट ॾिनी हुई पोयां, लेकिन हिन वीडियो में वाज़े कयां जेके नवां दोस्त आया आहिनि, जंहिंमें हिकिड़ी ॻाल्हि मां नोट कई मूंखे वणी, जंहिंमें अयाज़ चए थो त बाबा जेको आहे कारी आहे सिद्धरा, माना पंहिंजी भेण जे नाले चए थो। अहिड़े हिसाब सां जंहिं टाइम मुंहिंजो पीउ चए थो ख़ामोश तुंहिंजी ज़बान मां काकड़े मां कढी छॾींदुसि। वॾेरनि जूं धीउ भेण कॾहिं कारियूं न थियूं ऐं न थींदियूं, इहो सिर्फ़ु जेको टाइटल आहे ग़रीब नियाणियुनि जे लाइ हूंदो आहे। तव्हां इन शइ खे नोट कयो या न थी सघे थो, लेकिन अॼु थोरो इन ते मां ॻाल्हाइणु चाहियां थो। इहा वरी कम जी ॻाल्हि दोस्तो ड्रामे में ॾिनी वई आहे, इहा हक़ीक़त आहे। असांजी बि ज़िंदगी रही आहे, कॾहिं असां न ॿुधो आहे कंहिं वॾेरे जी कंहिं जेको आहे सरदार जी धीउ भेण कारी थी हुजे या उन मथां लफ़्ज़ आयो हुजे, मूं न ॿुधो आहे पंहिंजी ज़िंदगी में। असां वटि बि हज़ारे हिते वॾेरा आहिनि, हज़ारे सरदार आहिनि, पर मूं न ॿुधो आहे। हा, इहो मूं ॿुधो आहे अॼु फलाणे जेको आहे हमरा जी जेको आहे न ॻोठ में माई कारी कई वई, फलाणे ॻोठ में हीउ इल्ज़ाम लॻो। पोइ उहे मां जॾहिं बि हाणे इहा ॻाल्हि ॿुधी, मां जॾहिं ज़हन विड़ायो आहे त उहे सभु ग़रीब हुआ। वाक़ई अमीर उन में को न हुयो, ग़रीब नियाणियुनि ते इल्ज़ाम बि लॻा ऐं काफ़ी सारा जेका हुआ अहिड़ा ग़रीब हुआ हिकु वटे ते, मतिलबु जेको आहे न हिकु टाइम मानी खाइण वारनि खे बि जहिड़े में माण्हुनि वॾेरनि उनखे विड़ाए छॾियो। नंढे लाख वटि इहे असां ॻाल्हियूं ॿुधंदा था अचूं, इहे किसा ॾिसंदा था अचूं। कुझु त असां पंहिंजे अखियुनि सां बि ॾिठा हुआसीं। असांजे जेको आहे सखर एरिया में अॻे इहा शइ जेको आहे न कारोकारी वारी सिस्टम घणो हुयो, हाणे कुझु कंट्रोल थियो आहे, पोइ बि आहे अञा, थी सघे थो तव्हांजे एरिया में बि घणो हुजे। इहो ड्रामे में लफ़्ज़ छो ॾिनो वियो? लफ़्ज़ इन जे लाइ ड्रामे में ॾिनो वियो दोस्तो, तव्हांजी ॻाल्हि खे सम्झो, इहो आवाम खे शहूर ॾियण जे लाइ। यानी वॾेरा पंहिंजी नियाणी अगरि उनजी सच में बि कारी हूंदी, उनखे कारी जो लफ़्ज़ न ॾींदा, उनखे कारो न कंदा, कारोकारी न कंदा। ग़रीब जी नियाणी अगरि नाहक बि हूंदी, उनखे कारोकारी करार ॾिनो वेंदो, सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद जे लाइ। पंहिंजे हारी खे चवंदा हीउ मुंहिंजो दुश्मन आहे, इन ते तूं इहो इल्ज़ाम हण, पोयों मां बीठो आहियां, हर शइ मां कंदुमि, अॻियों तूं थी, नालो तुंहिंजो हुजे, छोकिरी तुंहिंजी हुजे। इहो ईअं वाक़ई कयो वेंदो आहे। वॾेरा पंहिंजे मफ़ाद वठण जे लाइ इहा कमु कंदा आहिनि, इहो अञा हली रहियो आहे इन दौर में बि। इहा ग़ुलाम सेन ड्रामे जी मूंखे ॻाल्हि वणी, जेको उन्हनि इहो टॉपिक ॾिनो वियो, इहो हिकु सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे। अवाम खे शहूर पैदा करण जे लाइ, अवाम जे लाइ उन्हनि मैसेज हिकिड़ो ॾिनो, जेको तव्हां नोट कयो हूंदो, घणनि न कयो हूंदो, लेकिन अॼु मूं खोले इन शइ पॉइंट इन खे पकिड़े मां तव्हांजे अॻियां वाज़े इन लाइ कयो त मूंखे इहा ॻाल्हि जेको आहे न वणी ड्रामे में ॾिनो, त जीअं अवाम में शहूर पैदा थिए। यकीननि तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी, हाणे तव्हां इन शइ ते गौर कयो हूंदो, उहो फिल्मूं में बि तव्हां ॾिठो हूंदो, जंहिंमें ऐं इहो तव्हांजे इलाइक़े में बि अहिड़ा वाक़िया ज़रूरु थिया हूंदा। जे मां कूड़ो आहियां त दोस्तो ज़रूरु कमेंट में लिखिजो, जे मां सच ॻाल्हायां थो पोइ बि कमेंट सेक्शन में इहा ॻाल्हि ज़रूरु लिखिजो त सच आहे या कूड़, मां सही चवां थो या ग़लति चवां थो। मुंहिंजे हिसाब सां मां सही चवां थो। अगरि कंहिंखे मुंहिंजी ॻाल्हि ग़लति लॻे थी दोस्तो, उहो हाणे पाण ॼाणे उनखे अलाए छो ग़लति लॻे थी। हलूं था दुलाब जी अॼु जी अपडेट जी तरफ़। अॼु दुलाब जी जेका अपडेट्स आहे, कल्ह मां मेकिंग वीडियो रखिया हुया, टियों ॾींहुं बि, अॼु बि मूं मेकिंग वीडियो रखिया आहिनि। तव्हां ॾिठा हूंदा मुंहिंजे ॿियनि मुख़्तलिफ़ चैनलनि ते पिया आहिनि। मां मेकिंग वीडियो पिक्चर हिकु जेको आहे न, जेको सीन शूट थी रहियो आहे, सभिनी जा दोस्तो घुराए ऐं तव्हांजे साम्हूं जेको आहे शेयर कंदो वञा थो, लेकिन तव्हां ॾिसो नथा उहे वीडियो। दोस्तो दुलाब जो तव्हांखे इंतज़ारु त आहे, वॾो शिदत सां तव्हां इंतज़ारु करे रहिया आहियो, दुलाब खपे, असांखे दुलाब खपे, लेकिन जेका मेकिंग वीडियो जंहिं टाइम शूटिंग हले थी, उहा वीडियो जॾहिं असां पंहिंजे चैनल ते अपलोड कयूं था तव्हांखे ॾेखारण जे लाइ, त बाबा हीअ ॾिसो कीअं वीडियो शूटिंग थिए थी, कहिड़ो सीन शूट थियो कयो वञे थो, कहिड़ो अदाकार आहे, कंहिंजे में छा थी रहियो आहे, ऐं दुलाब में कहाणी किथे पुॼी आहे। उहा वीडियो जॾहिं असां उन्हनि जी जेन्युइन ओरिजिनल वीडियो उदासी टीवी ते या अजरक इन्फो चैनल ते असां अपलोड कयूं था, तव्हां उनखे व्यूज़ ई नथा ॾियो, 1 मिंट बि नथा ॾिसो, स्किप कयो था। इहो छो? इहा मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई। तव्हांखे दुलाब जो इंतज़ारु बि आहे, लेकिन तव्हां उन्हनि जा मेकिंग वीडियो नथा ॾिसो। इहो मूंखे अफ़सोस थोरो थियो दोस्तो। मां वॾी महिनत करे मेकिंग वीडियो घुराईंदो आहियां ऐं तव्हां उनखे ॾिसो नथा। तव्हांजे लाइ घुराईंदो आहियां सिर्फ़ु, ऐं इन जे लाइ तफ़सील वारी वीडियो हिन ते रखंदो आहियां, मेकिंग वीडियो हुन ते रखंदो आहियां, उन्हनि चैनलनि ते, ऐं जीअं तव्हांखे ॾिसण में आसानी थिए, मेकिंग वीडियो ॻोल्हण में आसानी थिए ऐं तफ़सील वारो वीडियो ॾिसण में आसानी थिए, जीअं तव्हांखे का रंडक पैदा न थिए। इन शइ में
जेको आहे न मां उहे मुख़्तलिफ़ चैनल ठाहे छॾिया आहिनि उन्हनि ते रखंदो आहियां। यकीनन दोस्तो तव्हां हाणे वञो उन्हनि ते बि विज़िट कजो, हीअ वीडियो ॾिसी करे मेकिंग वीडियो फुल ॾिसंदा कयो, उहे शेयर कंदा कयो, उहे जेन्युइन वीडियो उहे बि जेन्युइन वीडियो हूंदा आहिनि, उन्हनि में को ग़लति कूड़ न हूंदो आहे, सभु सच हूंदो आहे। बाक़ी उहे शेयर बि ज़रूरु कंदा कयो, सब्सक्राइब बि कंदा कयो। नाला तव्हांखे मां वाज़े करे अॼु ॿुधायां, उदासी TV अजरक इन्फो, इहे नालो लिखंदो अची वेंदा, या हिन वीडियो खे मथे कयो, हेठों चैनल मेंशन थियल आहिनि, उहे ते क्लिक करे डायरेक्ट उते लोगो लॻल आहिनि, वञी उते पुॼी सघो था। बाक़ी दोस्तो मां ॿुधायां दुलाब जी काफ़ी शूटिंग मुकम्मल थी चुकी आहे। 2 अप्रैल जी आज़म मेंगाल जा बि कल्ह काफ़ी सीन शूट कया विया, सभिनी अदाकारनि जा बहितरीनु सीन शूट कया विया, राति जो बि कया विया ऐं ॾींहं जो, ऐं साईं निसार शाह जा अहिड़ा सीन शूट कया विया जिते हू जेको आहे न कुटको ॾिए थो ऐं नियाणियुनि खे कंहिंखे बचाए थो, कंहिंखे जेको आहे न कुंदा खणे थो हथियार जा। अहिड़े हिसाब सां उहे पिक्चर बि मूं शेयर कया आहिनि, वीडियो शेयर कया आहिनि, तव्हां ॾिठा हूंदा। ऐं ज़बरदस्त उहे जेको आहे न कल्ह मां उहे शेयर कया हुया, ज़बरदस्त सीन आहिनि उहे साईं निसार शाह जा, जंहिं सां गॾु इम्तियाज़ बलोच बि हूंदो आहे हुते, माशाल्लाह बहितरीनु आहिनि उहे, VIP आहिनि दोस्तो। उहे सीन तव्हां ॾिठा ज़रूरु हूंदा, जे न ॾिठा हाणे वञी ॾिसो। बाक़ी दुलाब जो लॻभॻि दोस्तो 2 अप्रैल जीअं मुकम्मल थींदो तव्हांखे असां ॿुधाए छॾींदासीं। मुकम्मल थियण सां ई बाद में पहिरियों एपिसोड हली सघे थो। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो, कसम ड्रामे जी मां जेका शुरू में ॻाल्हि कई, अॼु उन ते वाज़े कयां। हिकिड़े दोस्त कमेंट कयो, नालो मूंखां विसरी वियो आहे, 3-4 ॾियणा पहिरियों कमेंट कयो हुई, उन में लिखियो आहे कसम ड्रामो जेको हली रहियो आहे नओं आहे या पुराणो आहे। पहिरियों त मां हुनजी रिसर्च कई, ॻोल्हियो, हेॾे ॻोल्हियो, मूंखे नज़र न आयो, लेकिन अॼु मूंखे हथु अची वियो जॾहिं मां हुनजी रिसर्च पूरी ऐं मालूमात वरिती, इहो पुराणो ड्रामो आहे। जी ठीकु आहे न दोस्तो, इहो कसम सफ़ा पुराणो ड्रामो आहे, उन खे वरी हलायो वञे थो। जीअं ॿिया सदोरे जा ड्रामा या ॿियनि जूं फिल्मां पयूं आहिनि पुराणियूं हलायूं वञनि थियूं, बाद में डिक्स में पयूं आहिनि, डिक्स में वरी वीडियो में मेमोरी कार्ड में करे पोइ वरी अपलोड कयो वञे थो चैनल ते। इहे पुराणा जेका आहिनि वीडियोज़ आहिनि, पुराणा ड्रामा आहिनि, हाणे जा न आहिनि। इहा तव्हां दिलि चाहे कयो, इहो कसम ड्रामो पुराणो आहे। अगरि उहो दोस्त ॿुधी रहियो आहे त हीअ उन जे लाइ मूं मैसेज छॾियो। बाक़ी अॼु जा कमेंट जेका तव्हांजा आया आहिनि उन्हनि खे पढ़ंदासीं ऐं अॻिते पोइ पंहिंजे किसे खे वधाईंदासीं। यकीननि तव्हां बि इंतज़ार में हूंदो, अॼु कमेंट नथो पढ़े पियो, छा वजह आहे। ऐं अॼु जेको कमेंट आहिनि दोस्तो, सनाला खान पहोड़ खां शुरू कयूं था। सनाला भाउ लिखियो आहे, सनाला खान पहोड़, मेरी आपको दुआ है। कल जेकी तबीयत जे लाइ दुआ करण पिया भाऊ, उन्हीं जे बारे में लिखियो आहे, भाई तुम्हारा वीडियो चाहिए मुझे, हमारे पास आया था सनावाला खान पहोड़ भाई, मेरी आपको दुआ है, अल्लाह साईं आपको खुश रखे। बड़ी मेहरबानी सनाला भाई, मौला तुमको भी खुश रखे, अल्लाह पाक आपको सदा खुशियाँ दे, इधर रहो खुश रहो। ऐं अॻिते लिखियो अथई 401, अस्सलाम वालेकुम भाई, तुम्हारा ये वीडियो चाहिए मुझे। 401 मूंखे सम्झ में न आयो, हमारे पास आया था सनावला खान पहोड़। ऐं काफ़ी सनावला खान पहोड़ साहब दिलि मोकिलिया आहिनि, कम अज़ कम अलाए केतिरा मैसेज कया अथई, वॾियूं महिरबानियूं अदा। इहे तव्हांजो मोहबतूं आहिनि सनावला भाउ, लख कुर्ब ख़ुशि हुजो आबाद हुजो। ऐं मोहम्मद उमर साहब लिखियो आहे, मोहम्मद उमर साहब लिखियो आहे, सनावला खान पहोड़ खे दिलि मोकिलिया अथई ऐं गुल मोकिलिया अथई, ऐं नालो बि सनावला खान पहोड़ जो मैंशन कयो अथई, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿियो लिखियो अथई मोहम्मद उमर साहब, अब्दुल मनान अब्बासी नंबर लिखियो अथई, नंबर ॾेस। अदा जेको आहे न इहो मां कल्ह ॻाल्हि क्लियर कई अब्दुल मनान अब्बासी उर्फ मामा लालू जे बारे में। मोहम्मद उमर साहब वॾियूं महिरबानियूं, नाराज़ न थीजो जानी, जे इहो ईज़ी हुजे हा मां ज़रूरु करे छॾियां, लेकिन इहो यूट्यूब ते नंबर ॾियणु हज़ारनि माण्हुनि ताईं हलियो थो वञे, पर आहे कोन मर्द जे हुजे हा पोइ बि न ॾियां, बहरहाल मूड न आहे, इहा माज़रत, नाराज़ बि न थीजो। ऐं एकताया साहब जेको आहे दिलि मोकिलनि, काफ़ी सारा वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। सनावला खान लिखियो आहे, सनावला खान लिखियो आहे, बहुत भाई मेरी आपको दुआ है, अल्लाह करे आप, अल्लाह ना करे आप भाई खुश रखे, अल्लाह पाक आपको, अल्लाह पाक ना करे आपको खुश रखे। इंग्लिश में लिखियो अथई, लफ़्ज़ हेॾो ॾिठा आहिनि, बड़ी महिरबानी चए थो त अल्लाह पाक आपको ख़ुशि रखे, वॾियूं महिरबानियूं। उहो मतिलबु उर्दू जेको लैंग्वेज उर्दू में इंग्लिश में लिखियो अथई, वॾियूं महिरबानियूं पोइ बि। ऐं अब्दुल रऊफ़ भाउ लिखियो आहे, अदा अस्सलाम वालेकुम, असांखे दुलाब खपे थो, अदा मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए, पंहिंजनि जा गदा ड्रामो भला घणनि मिंटनि जो आहे, असांखे 14 मिंट जो 2 क़िस्ता मिलियूं आहिनि। बिल्कुलु इहे ई आहिनि, इहे मिनी ड्रामो आहे, मूं पहिरियों बि चयो मिनी सीरियल आहे, 14 मिंटनि जूं क़िस्ता आहिनि। अॼु मुंहिंजे ख़्याल में 3 अलाए 4 एपिसोड कल्ह
कल्ह 3 या 4 एपिसोड बि अपलोड थी आहे लाला फयाज़ वटि, तव्हां उहे बि वञी ॾिसो। 2 तव्हांखे मिलियूं आहिनि, 3 बि अची वई आहे, वञी चेक कयो। दिलि बि तव्हां मोकिलिया अब्दुल रऊफ़ भाउ, बिल्कुलु इहे ई आहिनि। हाणे तव्हां सही जॻह ते ॻोल्हे लधो आहे ड्रामो। असगर थी साहिबु लिखियो आहे, मां तव्हांजो वीडियो रोज़ु राति जो ॾिसंदो आहियां। वरियूं महिरबानियूं अदा, इहा सुठी ॻाल्हि आहे, राति जो सुम्ही करे सुकून सां तूं मुंहिंजो वीडियो ॾिसंदो आहियां साम्हूं। वरियूं महिरबानियूं असगर थी साहिबु, अॻिते शेयर बि करे छॾींदो कर, इहो थोरो कंदो कर, व्हाट्सअप ग्रुप में मोकिलींदो कर, लिंक मोकिलींदो कर, लिंक वीडियो न लिंक मोकिलींदे न, उन लिंक ज़रिए पाण उहे माण्हू जेको आहे न असांजे चैनल ते अची वेंदा, जेका ड्रामनि जा ग्रुप आहिनि उन लिंक उन्हनि ग्रुपनि में शेयर कंदो कर। असगर थी साहिबु लिखियो आहे, लख लख मुबारकूं फर्ज़ंद मलिक खजू खे जनम ॾींहं जूं हुजनि। जी अदा, बिल्कुलु इहो मां चई छॾियो आहे। जे उहे ॿुधी रहिया आहिनि, जो उनजो को प्रस्ताव, जो उनजो दोस्त गॾु ॿुधी रहियो आहे, त यकीननि तव्हांजी वीडियो उनखे ज़रूरु ॾेखारींदो ऐं तव्हांजे तरफ़ो नालो बि मां पढ़ां थो, असगर थी साहिबु, इहे मुबारक मोकिलिया आहिनि। ऐं अब्दुल रऊफ़ लिखियो आहे, अदा फर्ज़ंद मलिक खजू साहिब खे सालगिरह जो लख लख मुबारकूं ऐं ही दिलियूं असांखे प्यार भाउ फर्ज़ंद मलिक खजू साहिब जे लाइ कम अज़ कम 1000 दिलि मोकिली आहे। अधु हेरी ॾिसो तव्हां, हीअ तव्हां ॾिसी सघो था, जेको आहे 1000 कम अज़ कम दिलि मोकिली आहे। ऐं अब्दुल रऊफ़ भाउ फर्ज़ंद मलिक खजू खे मुबारकूं ॾियूं अथई, जेको आहे न सालगिरह जूं, ऐं इहे उन वटि सम्झो पुॼी वियूं। ऐं अॻिते लिखियो अथई, ॿियो मैसेज बि आयो आहे अब्दुल रऊफ़ जो, अदा अल्लाह पाक तव्हांखे सिहत ऐं तंदुरुस्ती अता फ़रमाए, सदा ख़ुशि हुजो, गुलनि जीअं छांव में हुजो ऐं मुस्कुराईंदा रहो। ऐं ॿियो इहा ॻाल्हि त असां तव्हांजो वीडियो फुल ॾिसंदा आहियूं। चङो, हाणे ख़ुदा हाफ़िज़, दुआनि में यादि रखंदा। वॾियूं महिरबानियूं, तव्हां मुंहिंजे लाइ बि 1000 दिलि मोकिलिया आहिनि, दुआ ॾिनी आहे अब्दुल रऊफ़ भाउ, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ख़ुदा हाफ़िज़। यकीननि हिन वीडियो ते हाणे आया हूंदो, कल्ह तव्हां ख़ुदा हाफ़िज़ करे आओ। वॾियूं महिरबानियूं, ख़ुशि हुजो, सभिनी दोस्तनि खे दिलनि में दुआऊं था, जिथे हुजो आबाद हुजो। सनाना ख़ान कौर साहिबु दुआनि जा स्टिकर मोकिलिया आहिनि, महिरबानी। ऐं ॿियो दोस्त आयो आहे नओं असांजो गुलाम रहीम बुलैदी, दिलि मोकिलिया अथई, अदा वॾियूं महिरबानियूं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सनाना ख़ान साहिबु तव्हांजो ॿियो कमेंट बि आयो आहे दिलि नारो, ऐं वॾियूं महिरबानियूं। ऐं अॻिते हलूं था, मोहम्मद उमर साहिबु लिखियो आहे, SA दिलि मोकिलिया अथई। हाणे SA मतिलबु एस त मुंहिंजे नाले सां अचे थो, या SA को ॿियो आहे उनजे नाले सां थी सघे थो। दिलि ऐं स्टिकर मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। ॻाढ़ा सावा दिलि मोकिलिया आहिनि। ऐं जतोई साहिबु लिखियो आहे, शमन अली जतोई जंहिंजो नालो आहे, उन दिलि मोकिलिया आहिनि, गिफ्ट मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं असलम न्यूर साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ऐं सनाना फा लिखियो आहे, भाई अल्लाह से आपकी टीम को खुश रखे, अल्लाह पाक आपकी टीम को खुश रखे, बड़ी महिरबानी, अल्लाह पाक आपको भी खुश रखे, खुश रहो, आबाद रहो। ऐं मिराद लिखियो आहे, दोस्त जो नालो आहे मिराद, 2 चक लिखियल आहे, ऐं उन जा काफ़ी सारा दिलि आया आहिनि असांजे, दिलनि में हुजो, सदाईं ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, वॾियूं महिरबानियूं। ऐं 2-3 कमेंट आया आहिनि मिराद भाउ जा, वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद उमर साहब लिखियो आहे, हमारा कमेंट तुम लोग क्यों नहीं पढ़ता। नहीं यार, ऐसी कोई बात नहीं मोहम्मद उमर भाई, आज कम से कम 5-6 कमेंट मैंने उससे भी ज़्यादा आपके पढ़े हैं, नाराज़ नहीं होना, सारे कमेंट मैंने आज ढूंढ कर शामिल किए हैं, कोई भी कमेंट आज मैंने नहीं छोड़ा। अली नवाज़ साहब लिखियो आहे, गुड वर्क, वॾी महिरबानी अली नवाज़ साहब, दिलि बि तव्हां मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं अली नवाज़ साहब। ऐं मिराद साहब ॿीहर मैसेज कयो आहे, काफ़ी दिलि आया आहिनि ॿी वीडियो जे हेठां। ऐं अली नवाज़ साहब लिखियो आहे, अल्लाह पाक सलामत रखे अदा, नहीं अदा ऐसी बात नहीं है, नहीं अदा मैंने कितने बार मैसेज किया है, आपने नहीं शो किया। अली नवाज़ साहब, अॼु 4-5 मैसेज मां तव्हांजा शो करे छॾिया, जेका बि मूंखे अॼु ॻोल्हे मूं लधा मिलिया, मूं सभु जेको आहे न शामिलु करे छॾिया। मुंहिंजे ख़्याल में को मैसेज न रहियो, सभु पढ़ी छॾिया आहिनि, जेका बि हुया अॼु मूं कमेंट में ॻोल्हे तव्हांखे शामिलु कया। नाराज़ बि न थिजो, अगरि कंहिंजो कमेंट रहिजी वियो आहे वरी बि माज़रत उन खां माज़रत। जिथे हुजो ख़ुशि हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो, कॾहिं बि कंहिं नाराज़ तव्हां नथा। तव्हां जेका तव्हांजा दोस्त हुजनि उहो न नाराज़ थी सघे थो, ऐं तव्हांजा मुहबतनि ॾियण वारा दोस्त हुजनि, पोइ असांखे छा खपे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो, अहिड़ियूं दुआऊं ॾींदा रहो ॿियनि खे बि, सभिनी भाइरनि खे ऐं सभिनी दोस्तनि खे। अॼु मां जंहिंजा बि कमेंट पढ़िया, वरी दिलि ख़ुशि थी, सभिनी दोस्तनि जी दुआऊं असां वटि पुगियूं, ऐं असां वटि बि उन्हनि जे लाइ दुआऊं आहिनि, उहे बि ख़ुशि हुजनि ऐं आबाद हुजनि, जिथे बि हुजनि खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहनि। ऐं जेका दोस्तो अॼु मां जेका बि अपडेट्स तव्हां सां शेयर कया, यकीन ॼाणियो तव्हां, मां जेको आहे न रिसर्च करे ऐं कोशिशि करे तव्हां वटि पुॼाइण जी पूरी
कोशिशि कई आहे। मुंहिंजी इहा कोशिशि हुई त का जेको आहे न वीडियो जा कॉमेंट या हिन वीडियो में को बि जेको आहे न टॉपिक मिस न थिए, को बि स्किप न थिए। ऐं अॼु यकीनन मां तव्हांखे इहो ॿुधायां थो, जेका नवां ड्रामे जी मां ॻाल्हि कई कुझु ॾींहंनि में मथां उहे शो थियनि, जे उहे शो थी विया त उन्हनि जा नाला बि वरी अॻे अचण वारी वीडियो में मां ज़रूरु शामिलु कंदुसि। ऐं उन्हनि में को बि जेको ड्रामो सोप सीरियल हूंदो या ख़ाली सीरियल ड्रामो हूंदो उहो बि तव्हांखे अॻी वीडियोज़ में ज़रूरु ॿुधाईंदुसि। ऐं मुंहिंजी इहा ई कोशिशि आहे ऐं जिथे बि हुजो तव्हां उते तव्हांखे अपडेट असांजी पुॼी वञे। ऐं अपडेट पुॼण सां ई जेको आहे न मोबाइल खे ई चार्जिंग बि हणी छॾियां, जेको आहे न बिजली बि अची वई आहे, चार्जिंग ज़रूरी आहे, न मोबाइल बंदि थी वेंदो। ऐं छाजे करे असांजो एडिटिंग जो कमु आहे, सॼो ॾींहुं डाउनलोडिंग जो कमु आहे, अपलोडिंग जो कमु आहे, कम्युनिकेशन जो कमु आहे। इन लाइ टे मोबाइल ॿ मोबाइल असांखे फुल रखणा पवनि था। ऐं ॿियो त बैटरियूं बि फुल रखणियूं पवनि थियूं, साम्हूं कंप्यूटर लैपटॉप पिया आहिनि, इहे सभु सेट रखणा पवनि था। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो अॼु मां तव्हांखे हीउ थोरो मंज़र आख़िरी वीडियो जे आख़िर में हीउ क्लिप ॾींदुमि, तव्हां हीउ थोरो मुंहिंजो सेटअप ॾिसिजो ऐं यकीनन तव्हां ॾिसंदव पाण तव्हांखे ऐं जेको आहे न सॼो अंदाज़ो थी वेंदो असांजो। ऐं पोइ वरी उहो कमेंट सेक्शन में बि ज़रूरु उहो लिखिजो जेको हीअ असां आख़िरी में वीडियो 10 सेकेंड या 15 सेकेंड जो मां हीउ मंज़र तव्हांजे साम्हूं ॾेई छॾींदुसि। ऐं दोस्तो अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते उमेदु आहे तव्हां हेसि ताईं ज़रूरु ॾिठो हूंदो। जे वीडियो फुल वॉच कयो आहे तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं ऐं तव्हांजा लख कुर्ब तव्हां दिलनि में यादि आयो दोस्तो। ऐं मोकिलाईंदासीं तव्हां खां, लेकिन उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदासीं, लाइक बि करे छॾियो, सब्सक्राइब बि करे छॾियो, हिन वीडियो जे लिंक खे ग्रुपनि में ड्रामनि जे ग्रुपनि में शेयर बि करे छॾियो। जे मथां बिल आइकन खे थोरो आल ते चेक कयो, आल ते चला जेके घंटी हूंदी आहे टण कंदी आहे उन खे आल ते बि लॻाए छॾियो। ऐं उन खां पोइ दोस्तो महिरबानी तव्हांजा लख कुर्ब सुठो हिकिड़ो प्यार भरियो कमेंट बि करे छॾियो। हे ॾिसो था अॼु गर्मी ॾिसो ही एॾी गर्मी आहे, राति जो थोरी घणी थधि पवे थी पई, ॾींहं जो वॾी हालत आहे, वॾी गर्मी आहे असां वटि। यकीनन तव्हां वटि बि ईअं हूंदो, तव्हां वटि बि गर्मी ज़रूरु हूंदी। कुझु ॾींहं बचा आहिनि, अॼु जेको आहे दोस्तो 10 महीनो बीहजी वियो आहे, 1 तारीख़ आहे अॼु ऐं 9 महीनो ख़ैर सां गुज़री वियो। ऐं 10 महीने में हाणे आहिस्ता आहिस्ता राति जो थधि बि पवंदी वेंदी ऐं थधिड़ा मिठड़ी मौसम बि अची वेंदी। इंशाअल्लाह ज़िंदगी रही तव्हां सां गॾु हूंदासीं इन चैनल ते, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो ब्लॉग ते। ऐं तव्हां बि इंशाअल्लाह इतां ई असांखे प्लेटफॉर्म यूट्यूब खां ॾिसंदा रहंदव ऐं जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं हीअ वीडियो मां आख़िर में नंढो क्लिप 10 सेकेंड जो रखां थो, इहो बि ज़रूरु ॾिसिजो। ऐं जिथे बि हुजो असांजो हीअ वीडियो ज़रूरु ॾिसंदा कयो, वॉच कंदा कयो। असांखे ॾींदा इजाज़त। जीअल तीव धरती, अल्लाह हाफ़िज़।